सलवात जो रब तो हुकुम दिनो वा अज हिन घर में लख सलवात थी आ लख सलवात जे सदके कुर्बान अली मेतलो साईं के साईं जे बचड़न के कयामत ताईं आबाद फरमा ओ मौला कुर्बान साईं जे शहजादे के नौकरी मिले वडो ऑफिसर ते या दुआ कबूल फरमा ओ मौला ए करीम ओ मौला कुर्बान अली साईं के सेहत भी दे वडी खिजरी हयाती दे ओ मौला साईं जा बच्चा घर तुझे साम आइन मुश्किल कुशा जो वास्तो तीनन के क़यामत ताईं हर मुश्किल को हर बीमारी को पनाह ता फरमा साईं एडो केड शहबाज दिनो मेतलो साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला शहबाज दिनो साईं जो ब मेहूं जेके चोरी थी वयूं उहे मेहूं मिली वञन अॾिया द्वार नबी साईं जो वास्तो थी कबूल फरमा साईं उस्ताद इल्ताफ हुसैन मेतलो साहब के साईं हे पुलिस जा जवान साईं हे पुलिस वारो अल्लाह यार साईं के जुमले जेके भी वेठाऊं सभिनी के सभिनी जे बचड़न के अम्मा ज़ैनब जो वास्तो थी सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा असां जे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के साईं जे बचड़न के सेहत ऐं वॾी खिजरी हयाती अता फरमा मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुझा करीम रब इमाम हुसैन जो वास्तो थी अज असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा ओ मौला सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ कबूल फरमा कुर्बान अली मेतलो साहब जंहिं जे लाइ दुआ जे लाइ सोचनि था साईं जा जेके ॿिया माइट आया साईं जा मेतला साईं इन्हनि खे इन्हनि जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी